मीरपुर खास में कापी रोकण बदिरां इम्तिहानी सेंटरन में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई आहे। तालीमी बोर्ड के चेयरमैन इम्तिहानी सेंटरन में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाए छड़ी। कापी बाबत खबरूं हलण बाद मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई। ज़रियन जो चवण आहे त पाबंदी वारो नोटिफिकेशन कंट्रोलर के जाली सहन सां जारी थियो। मीरपुर खास में कापी रोकण बदिरां इम्तिहानी सेंटरन में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई आहे। तालीमी बोर्ड के चेयरमैन इम्तिहानी सेंटरन में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाए छड़ी। कापी बाबत खबरूं हलण बाद मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई। ज़रियन जो चवण आहे त पाबंदी वारो नोटिफिकेशन कंट्रोलर जी जाली सहन सां जारी थियो। ये अहम खबर अवां सां शेयर क्यों पिया। मीरपुर खास में कापी रोकण बदिरां इम्तिहानी सेंटर में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई आहे। तालीमी बोर्ड के चेयरमैन इम्तिहानी सेंटर में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई छड़ी। कापी बाबत खबरूं हलण बाद मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई। ज़रियन जो इहो चवण आहे त पाबंदी वारो नोटिफिकेशन कंट्रोलर जे जाली सहन सां जारी थियो आहे। मीरपुर खास में कापी रोकण बदिरां इम्तिहानी सेंटर में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई आहे। तालीमी बोर्ड के चेयरमैन इम्तिहानी सेंटर में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई छड़ी। कापी बाबत खबरूं हलण बाद मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई। ज़रियन जो चवण आहे त पाबंदी वारो नोटिफिकेशन कंट्रोलर जी जाली सहन सां जारी थियो। मीरपुर खास में कापी रोकण बदिरां इम्तिहानी सेंटर में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई आहे। तालीमी बोर्ड के चेयरमैन इम्तिहानी सेंटर में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई छड़ी। कापी बाबत खबरूं हलण बाद मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई। ज़रियन जो चवण आहे त पाबंदी वारो नोटिफिकेशन कंट्रोलर जी जाली सहन सां जारी थियो। मीरपुर खास में कापी रोकण बदिरां इम्तिहानी सेंटर में मीडिया की दाख़िला ते पाबंदी लगाई वई आहे। इन खबर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे मीरपुर खास में सिंध टीवी न्यूज़ के ब्यूरो चीफ नज़ीर पवण सां। नज़ीर, कहिड़ा अपडेट्स इन खबर जा? जी बिल्कुल ॿुधाईंदो वञा त मीरपुर खां तइलीमी बोर्ड पारां अॼु सुबुह खां जेको 9 ऐं 10 क्लास जा जेके इम्तिहान शुरू थिया ऐं इम्तिहान शुरू थींदे ई जेको आहे पेपर जी क्लासनि में शागिर्दनि खे मिलण बजाए जेको आहे सोशल मीडिया जी ज़ीनत बणिजी वियो ऐं उन खां अलावा सभु फोटो स्टेट मशीनुनि ते जेको पेपर पहुची वियो ऐं उन खां अलावा ॿुधाईंदो वञा त जीअं पेपर मिलियो त सभई शागिर्द जेका कापी जी जेका धुम मतल हुई ऐं जिते तइलीमी बोर्ड जी इंतिज़ामिया जेको कापी ते कंट्रोल करण बजाए जेको हिन वक़्तु हिकु लेटर जारी करे छॾियो आहे जंहिंमें चयो आहे त इम्तिहानी सेंटरनि जे अंदरि मीडिया ते जेका पाबंदी हूंदो को बि मीडिया जो माण्हू जेको अंदरि वञी तइलीमी जेके सेंटर लॻल हूंदा उते कवरेज न कंदो। अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जेको लेटर निकितो आहे उहो डिप्टी कंट्रोलर जी जेका सिग्नेचर सां निकितो आहे जॾहिं त कंट्रोलर जेको आहे मीरपुर खां तइलीमी बोर्ड जो अनवर अलीम ख़ानज़ादो उन सां राब्तो कयो। हुनजो इहो चवणु हो त इहो लेटर मूं न कढियो आहे ऐं इहा सिग्नेचर मुंहिंजी न आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिकु तरफ़ जेका तइलीमी बोर्ड सिंध हुकूमत या जेके एजुकेशन डिपार्टमेंट वारा इहा दावा करे रहिया आहिनि त असां जेको कापी ते कंट्रोल कंदासीं, ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा उहे दावाऊं सिर्फ़ु जेके कूड़ियूं निकितियूं जेके अॼु सुबुह खां सिंध टीवी न्यूज़ जी स्क्रीन ते उहे जेके वीडियो हलियूं जेके शागिर्द जेके आहिनि कापी ज़रिए या व्हाट्सएप ग्रुप जे ज़रिए मुख़्तलिफ़ जेके क्वेश्चन जेके अचनि पिया उहे हल कनि पिया जिते कंट्रोलर हुजे या जेकॾहिं चेयरमैन तइलीमी बोर्ड जो हुजे या जेके विजिलेंस टीमूं हुयूं उहे बिल्कुलु नाकाम थी चुकियूं हुयूं। मगर तव्हांखे ॿुधाईंदो आहे जेका उहा सभु जेके ख़बरूं सिंध टीवी न्यूज़ या मुख़्तलिफ़ चैनलनि ते हलियूं उन खां पोइ जेको हिन वक़्तु तइलीमी बोर्ड जे अमलदारनि या कार्रवाई कंदे जेको हिकिड़ो लेटर जारी करे छॾियो आहे त मीडिया जो को बि माण्हू जेको आहे इम्तिहानी सेंटर में न वेंदो। मगर हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो वञा त लेटर जारी थियण खां पोइ जेको आहे अॼु सुबुह जो जेको मिठी ज़िले जे अंदरि जेके सहाफ़ी पहुता हुआ त उते बि इहो चयो वियो त माना मीडिया ते पाबंदी आहे। मगर हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मुख़्तलिफ़ व्हाट्सएप ग्रुप जेके ठही वियल आहिनि कापी कराइण में हिकु त ॿाहिरि जा जेके एजेंट आहिनि ऐं उन खां अलावा उहे जेके शागिर्दनि जा व्हाट्सएप ग्रुप ठाहे छॾिया अथनि उहे सरेआम जेका कापी जी धुम मतल आहे। मगर तइलीमी बोर्ड जी इंतिज़ामिया कापी रोकण में बिल्कुलु नाकाम थियल आहे। ऐं जॾहिं त तव्हांखे ॿुधायो खोड़ सारियूं जेके विजिलेंस टीमूं जेके ठाहे छॾियूं अथनि ऐं उन्हनि जो बि को बि अहिड़ो माना खड़सेल किथे न पियो निकितो या को अहिड़ा कापी केस वग़ैरह न कया। मगर हिन वक़्तु ताईं तव्हांखे ॿुधाईंदो आहे त के बि शागिर्दनि हिकिड़ा कापी केस हुजनि था उहे अञा ताईं साम्हूं न आया आहिनि। मगर इहो लेटर साम्हूं आयो आहे जंहिंमहिल चेयरमैन साहब या कंट्रोलर जेके इहे आहिनि उन्हनि पंहिंजा वेही ऑफिस जे अंदरि हिकिड़ा लेटर जारी करे छॾिया आहिनि जेके हाईलाइट कनि था ऐं हिनखे जेको आहे कापी थिए त उन्हनि ते पाबंदी विझी वञे। जी ठीकु आहे नज़ीर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।